नाज़रीन, ठारूशाह में रिपोर्ट पेश कए थी मुमताज मजीदाणू जी। ठारूशाह लॻ दरबेलो जे ॻोठ जेवन खान बुल्दी जे ॻोठाणनि पंहिंजे ॻोठ बासर वॾेरे जे ख़िलाफ़ मीडिया सेंटर ठारूशाह ते एहतिजाज कंदे छिती नारेबाज़ी कई। एहतिजाज कंदड़ महबूब अली बुल्दी मसमात हसीना बुल्दी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे ॻोठ जे बासर वॾेरो गुलाम कादर बुल्दी असां मथां ज़ुल्म करे थो। असां सभिनी ॻोठ वारा सरवरी नंबर 115 कच्ची आबादी में वेठल आहियूं। बासर वॾेरो गुलाम कादर बुल्दी असांजा घर डहिराए असांखे बेघर करे घरनि ते कब्ज़ो करणु चाहे थो। असां कोर्ट सगोरी खां भी मदद वरिती आहे, पर असांजे सियासी सघ न हुअण करे पुलिस भी असांजी मदद न करे सघी आहे। हिननि मुतालबो कंदे इंसाफ़ जी घुर कई आहे त असांखे बासर ज़ालिम वॾेरे ऐं गुलाम कादर बुल्दी खां छुटकारो ॾियारियो वञे, न त ॿी सूरत में असां IG सिंध ऑफिस अॻियां मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कंदासीं।